रादड़ में सकाफ़ती ॾियारे हवाले सां सनराइज़ पब्लिक स्कूल जे प्रिंसिपल साईं मोहतरम रियाज़ हुसैन चन्ना पारां शानदार एकता ॾियारो मल्हायो वियो, जंहिंमें ख़ुसूसी महिमान पीपी यूथ ज़िले दादू जे सदर मीर मुर्तज़ा ॻोरड़, टाउन ऑफिसर मुश्ताक अहमद सुमरो, साईं ज़ुल्फ़िकार जुनेजो, पीपी राधण सिटी जे सदर यूनिस सोलंकी, डॉक्टर आज़ाद मंगी, कामरेड चमन सोलंकी, काउंसलर समेत कुमार अली शेर जुनेजो, डॉक्टर ख़ादिम हुसैन ज़रदारी, नादरा आफ़िस, आफ्ताब चन्ना आफ़िस सुपरिटेंडेंट, एजाज़ अली मल्हा, नादर अली जानेजो, इशफाक मीरानी शिरकत कई। इन मौके ते प्रोग्राम शिरकत कंदड़ समूरनि महिमाननि खे सिंध जी सकाफ़त टोपी जा तोहफ़ा पेश कया विया ऐं आयल महिमाननि खां सनराइज़ पब्लिक स्कूल में पोज़ीशन होल्डर ॿारनि में शील्ड तक़सीम पिणु कया विया। स्कूल जे ॿारनि टेबलोस, सकाफ़ती डांस ऐं बहितरीन तक़रीरूं करे दाद वसूल कयो। इन मौके ते बहितरीन प्रोग्राम मुनक़द करण ते मीर मुर्तज़ा ॻोरड़ स्कूल जे प्रिंसिपल साईं रियाज़ हुसैन चन्ना खे मुबारकबाद पेश कंदे चयो त हर साल जीअं हिन साल बि अव्हां स्कूल इंतिज़ामिया पारां मासूम ॿारनि ते महिनत करे बहितरीन टेबलोस, सकाफ़ती गाननि ते डांस ऐं तक़रीरूं करे ॿारनि में उत्साह पैदा कयो। स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि में क्विज़ मुक़ाबला ऐं ॿिया प्रोग्राम कंदा कयो। असां तव्हां सां हर प्रोग्राम में ताउन करण सां गॾु शरीक बि रहंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।